जामशोरो में इंडस हाईवे ते कलंदर जे पाधीरनि सां टे अलॻि-अलॻि हादसा पेश आया आहिनि। हादसनि में ॿिनि भेनरुनि ऐं हिकु ॿार सूधो 6 ॼणा फौत ऐं 34 ज़ख़्मी थी पिया आहिनि। मंज़ूराबाद भरिसां खासाई स्टॉप वटि इंडस हाईवे ते लाड़काणो खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच तेज़ रफ़्तारी सबबि साम्हूं गॾु अचण सबबि ज़ोरदार ब्रेक हणण जे नतीजे में कंट्रोल मां निकिरी कल्टियूं खाईंदे रोड भरिसां वञी किरी, जंहिं जे नतीजे में ॿिनि भेनरुनि ऐं हिकु ॿारड़ी सूधो 4 ॼणा थॾे ते ई बस हेठां अची ॿाड़िजी फौत थी विया, जॾहिं त मुसाफ़िरनि कोच में सवार औरतूं ऐं ॿारड़ा समेत 25 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। बस मां फौतियुनि जा लाश कढी तालका इस्पताल मांझन ऐं लम्स इस्पताल जामशोर ते मुंतक़िल कया विया आहिनि, जिते 4 फौतियुनि जी सुञाणप 2 भेनरुनि 18 वरनि जी बिस्मा, 9 वरनि जी ॿारड़ी सना, दी बहादुर खोसो, 4 वरनि जी सालार पुट अब्दुर रहमान बबर ऐं मर्द अनवर पुट महमूद मंगरियो तौर थी आहे। ॿियो वाक़ियो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे मुख्य गेट वटि इंडस हाईवे ते कलंदर शहबाज़ जी ज़ियारत करे वापसि कराची मोटंदड़ कार पत्थरनि सां भरियल बीठल ट्रक जे पोयां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में 60 वरनि जो अब्दुल सत्तार पुट दीन मोहम्मद ऐं 25 वरनि जो ज़ीशान पुट अकरम फौत थी विया, जॾहिं त राहिब ऐं वकील ज़ख़्मी थी पिया आहिनि। टियों हादसो क्रू टूल प्लाज़ा वटि इंडस हाईवे ते हैदराबाद खां खाड़ोड़ तरफ़ वेंदड़ रिक्शा सां पोयां खां कार टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में साहिल, शबाना, रुबीना, मासूमा, रिज़वान, काशिफ ऐं जहांज़ेब ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे लम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।